जी दोस्तों, अव्हांखे भलीकार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तों, सिंध धरती उहा ज़रख़ेज़ मिटी आहे जंहिंमें पत्थर बि पोख त हीरा थियो वञे। उन ई सिंध धरती दुनिया में वॾा वॾा सूरमा पैदा कया जिन दुनिया में पाण खे मञरायो आहे। अॼु असांजो वीडियो फ़न जी दुनिया सां तालुक़ु रखंदड़ हिकु अज़ीम सिंधी फ़नकार जलाल चांडियो जे बारे में आहे, जंहिं पूरी दुनिया में 1000 खां मथे म्यूज़िक एल्बम ॻाया। पर बदकिस्मती उहा आहे जो इन शख़्स जो गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में नालो ई न आहे। जॾहिं त पाकिस्तान सां ई तालुक़ु रखंदड़ हिकु ॿियो फ़नकार जनाब अताउल्ला ईसा खिलवी आहे, जंहिं फ़क़ति 700 एल्बम ॻाइण ते गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में नालो मौजूदु आहे। जलाल चांडियो मरहूम जा 1000 एल्बम आहिनि ऐं अताउल्ला ईसा खिलवीअ जा सिर्फ़ु 700 एल्बम आहिनि। मुंहिंजी गुज़ारिश आहे सिंध सक़ाफ़त खाते खे त महिरबानी करे जलाल चांडियो साहिब जो नालो गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में ॾियारियो वञे। ॿियो त दुनिया भर में रहंदड़ सिंधी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त जेकॾहिं अव्हां दोस्तनि मां कोई इहो कमु कराए सघे त महिरबानी करे मरहूम जलाल चांडियो साहिब जो नालो गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में ॾियारियो। वॾी महिरबानी, लख थोरा, जिए लतीफ़, जय झूलेलाल।